अस्सलामुअलैकुम दोस्तों, छा हाल आहे? ख़ुशि आहियो दोस्तों? हीअ ॾिसो ज़ुल्फ़कार ऐं ज़ुल्फ़कार रेड़ी सजाई आहे। रेड़ी बि मूं वटि हिते घर वटि बीहाईंदो आहे, छो जो पिपरीअ में रहंदो आहे ऐं हिते मुंहिंजे घर जे आॾो बीहाईंदो आहे ऐं कारोबार बि हिते कंदो आहे। ऐं हिन जेको माल आयो आहे, जेको सेटिंग सुबुह जो कई अथई, 20 किलो बेह, 20 किलो पली, 50 वेड़ियूं थूम जूं, 20 किलो सिंधी पालक, 10 किलो सरियों जो साग ऐं 5 किलो अरबो अथई, है न? हाँ 5 साईं हीअ ज़ुल्फ़कार ऐं हीअ बाक़ाइदे हाणे ट्रेंड थी वियो आहे ऐं माल पंहिंजो हलाए थो। रेडी वेड़ी हीअ सींगारियो अथई। हाणे जेको हिते माल लॻंदो आहे न, उनखे असां सींगारणु चवंदा आहियूं। रेड़ी पंहिंजी सींगारी आहे ऐं बसि अॼु निकिरंदो घिटियुनि में, जीअं डेली निकिरंदो आहे। अॼु माल हेठि आहे पियो। सोचुमि त तव्हांखे ज़ुल्फ़कार काफ़ी ॾींहं थिया न ॾेखारियो आहे, सो ॾेखारियां मां तव्हांखे। हीअ साईं ज़ुल्फ़कार बुरड़ो कंबर जो, है न? हाँ कंबर से कल काय में मोटी आए? कल 2:30 बजे मोटी आऊँ। 2:30 बजे? 2:30। सही है, सही है। शुक्र अल्लाह जना तो सदको शुक्र। हलो हलो ठीकु आहे। सो दोस्तों हीअ बसि हाणे निकिरंदो, माल बाल सेट कयो अथई ऐं कारोबार ॾिसो पंहिंजो हर कोई करे थो। मां बि करे आहियो, अॼु मुंहिंजी मोकल आहे। सो बसि हे जेको आहे सो निकिरंदो घिटियुनि जी तरफ़।